बदीन में पानी की हथरादू खोट शिद्दत अख्तियार करे वई। मर्दन खां पोइ ॿारड़ा औरतूं भी एहतियात करण ते मजबूर थी विया। बदीन कराची रोड ब्लॉक सवें गाॾियूं बीहजी वञण खां पोइ डायरेक्टर सीडा मीर गुलाम अली टालपुर ऐं असिस्टेंट कमिश्नर शहीद फाज़ुराव तालके जो धरणे हणंदड़नि सां ॻाल्हियूं 24 कलाकनि में इमामबाड़ा जागीर समेत समूरनि शाखुनि जी पुछड़ी ते पाणी पहुचाइण जी ख़ातिरी। इमामबाड़ा जागीर मछियारी शाख कड़ियोवा समेत ॿियनि शाखुनि में पाणी न हुजण सबबि हिन वक़्त ताईं बेजारा भी न पोखे सघिया आहियूं। इमामबाड़ा मछियारी शाख कड़ियोवा समेत ॿियनि शाखुनि में पाणी न हुजण सबबि हिन वक़्त ताईं सारियुनि जो बेजारो न पोखिजी सघियो। जॾहिं त तराई शहर में पिणु 5 महीननि खां पाणी पीअण जो नाहे। नलका सुकी विया, जर खारो थी वियो। पाणी न हुजण सबबि लखें एकड़ ज़मीन पोखी हेठि न अची सघी। अवाम तंग थी रोडनि ते निकिरी आयो। सीडा आपाशी जे कामरनि जी हठधर्मी ऐं नाअहली बदीन खे सुकाए छॾियो ऐं पाणी जी शदीद खोट खां पोइ तंग थी सवें औरतूं ऐं ॿारड़ा छिता माई जी अॻवानी में बदीन कराची रोड खे धरणो हणी ब्लॉक करे छॾियो। 4 कलाकनि खां पोइ सीडा जे डायरेक्टर मीर गुलाम अली टालपुर ऐं SDM धरणे वारी जाइ ते पहुची ॻाल्हियूं कयूं ऐं धरणे वारनि खे यकीन ॾियारियो त 24 कलाकनि जे अंदरि खेनि पाणी फराहम कयो वेंदो, जंहिंखां पोइ धरणो पुरअमन नमूने सां ख़तमु कयो वियो।